जैसे ही 6 केनाल ठाहिण लॻा आहिनि ऐं उन केनालनि खे हिकिड़ो नंढिड़ो क़ौमी गीत आहे जेको डॉक्टर साहब वारनि जे साम्हूं ऐं सिंध वासियुनि जे साम्हूं असां डेडिकेट कयूं था। आहे असांजे शहीदनि खे बि डेडिकेट कयूं था जेके सिंध जे लाइ शहीद थी चुका आहिनि, उन्हनि खे बि असां इहो गीत साईं डॉक्टर नियाज़ कालानी साहब जी सरबराही में उन्हनि खे डॉक्टर साहब खे आसा चेयरमैन उस्ताद अब्दुल गफूर सुमरो साहब जन खे ऐं जेके हिते दोस्त मौजूदु आहिनि सभिनि खे जी लतीफ़ जी ॿोली असां इन्हनि सां छा पर ही असां सिंधियुनि जो दर्द रखण जे लाइ उन्हनि जा ज़ख़म असांजो सिंधू बादशाह आहे जेके क़त्ल कयो। असां कोन ॿी का इबादत कई आहे, असां कोन ॿी का इबादत कई आहे, सदा सिंध तुंहिंजी तिलावत कई आहे। ही टोपी ही पटको ही अजरक कोहाड़ी सभिनि खां इन्हनि जी हिफ़ाज़त कई आहे। असां सभिनी सजणनि मान वारनि आहियूं, भरींदा सूअर जी सलामी न आहियूं। इथाणा ऐं घाणा क़बूले सघूं था, क़बूलीदा गैरनि जी ग़ुलामी न आहियूं। सिंधूअ ते धाड़ो, सिंधूअ ते धाड़ो, सिंधूअ ते धाड़ो, कैनाल समूरा, कैनाल समूरा, कैनाल समूरा, पंजाब तोसां धरतीअ ख़ातिर पाणीअ ख़ातिर सिंधूअ ते धाड़ो, सिंधूअ ते धाड़ो। सदर मली गुलशेर चांडिया साहब के, फकीर अहमद अली साहब के ऐं पंहिंजो बरकत सभु जेके दोस्त वेठा हो पोइ हिकिड़ो ॾींहुं जेको बि 8 ॾींहं आहिनि मां बि हूंदुसि, अगरि मां बि ज़रूरु ईंदुसि। पोइ जेको बि ॾींहुं रखो डॉक्टर साहब जन जी हाज़िरी अची ॾियो ऐं जेसीं ताईं उहो ॿुधनि तव्हांखे ॾिसी करे ॿुधाए, ठीकु आहे। कहिड़ो बि ॾींहुं हलिया जो